कल्याण कालम में सभिनी खे भलीकार। आगा ज़फ़र अवां जी ख़िदमत में। अॼोको असांजो प्रोग्राम या ही कालम आहे मंकी पॉक्स ते। पर कालम शुरू करण खां पहिरीं, कालम पढ़ण खां पहिरीं आउं गुज़ारिश कंदुसि तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके ॾिसो पिया, जिन दोस्तनि अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश त सब्सक्राइब करियो, बेल आइकन दॿायो ऐं हू जेका लाइक आहे कमेंट्स कयो त तव्हांजा वॾा थोरा वॾियूं महिरबानियूं। ऐं प्रोग्राम शुरू कयूं था। अॼोको प्रोग्राम मूं जीअं पहिरीं अर्ज़ु कयो त मंकी पॉक्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। दुनिया में हिकिड़ो नई तरह जी हिकिड़ी ख़ौफ़ जी हल्की फुल्की लहर शुरू थी वई आहे त हिकिड़ी नई बीमारी मंकी पॉक्स जे नाले सां। उहा पाकिस्तान में बि जेको नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ इस्लामाबाद हिकिड़ो लेटर जारी कयो 23 मई 2022 ते, त पाकिस्तान जे सभिनी एयरपोर्ट्स ते जेके ॿाहिरां अचण वारा माण्हू आहिनि उन्हनि में उन्हनि जी कजे, डिटेक्ट कजे, उन्हनि खे चकास कजे त किथे उन्हनि में मंकी पॉक्स जा जरासीम त कोन्हनि या वायरस त कोन्हे। हाणे इहो सभु छो थियो? छाकाणि त अमेरिका में न्यूयॉर्क गवर्नमेंट बकौल CNBC जे त उते 21 तारीख़ ते उन्हनि डिक्लेयर कयो त रियासत फ्लोरिडा जेका आहे उते काफ़ी केसिस हिन जा थिया आहिनि। ऐं रुगो उते न पर यूरोप जे कुझु मुल्कनि में ऐं ख़ुदि ऑस्ट्रेलिया में बि मंकी पॉक्स जा केसिस डिटेक्ट थिया आहिनि। मंकी पॉक्स आहे छा ऐं उनखां छो ख़ौफ़ करणु बि खपे या न करणु खपे? मंकी पॉक्स हिकिड़ी बीमारी आहे। बीमारियुनि जा बि हिकिड़ा ख़ानदान आहिनि न, जीअं उन्हनि जूं पाण में मिटियूं माइटियूं थींदियूं आहिनि, वरी कुझु वायरसिस पाण में मिली करे वरी को नए क़िस्म जो वायरस पैदा थी वेंदो आहे, वरी को बीमारी जो थोरो रुख ॿियो थी वेंदो आहे। हाणे जीअं पाण वटि जेके आहिनि मीज़ल्स आहे, माना लाकड़ो आहे, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, काओ पॉक्स, हाणे इहे सभु जेके बि आहिनि इहे सभु उहे बीमारियूं आहिनि। हिकिड़ी जीअं रेशिस ऐं ख़ारिश ऐं उन में रेशो ॻड़णु, फुलकणा थियणु ऐं अहिड़े क़िस्म जो माता माना चिकन पॉक्स, हीअ जेका बीमारी आहे हिन जी रिज़ेम्बलेंस, हिन जी हिकु जहिड़ाई जेका आहे उहा माता सां आहे। उन वांगुरु हिन में फुलकणा थियनि था, पर हीअ एॾी का ख़तरनाक मौतमार न आहे बीमारी। जीअं माता जे लाइ, चिकन पॉक्स जे लाइ पाण वटि हिकिड़ो चवंदा हुआ, वॾनि वटि मशहूरु हूंदो हुओ वॾनि वटि, त हू चवंदा हुआ त माता जंहिंखे थिए उहो या मारे या खारे, कंहिंजी अखि ख़राबु थी वेंदी, कंहिंजो कुझु ख़राबु थी वेंदो। ऐं इहा माण्हू उन में कई माण्हू ॿार मरी विया हुआ, पर उनजे पोयां हिकिड़ो उन वक़्तु सॼी दुनिया में जेको उनजी वैक्सीन तयारु थी ऐं उहो थियो, उहो तक़रीबन वायरस ख़तमु थी वियो। हीउ वायरस थोरो उन जहिड़ो आहे ऐं हिन में बि ईअं ई। हाणे हिन जा जेके साइन सिम्टम्स आहिनि, निशानियूं जेके आहिनि उहे इहे आहिनि त जीअं माण्हू खे इहो थिए थो, उनखे शुरू में बुख़ार, हिकिड़ो थधि जो अहसासु, ॾकणी रफाणी ऐं जिस्म ते हिकिड़ा फुलकणा, ऐं उन्हनि फुलकणनि में जेका आहे सा पाणी भरिजणु ऐं पोइ उन सां जिस्म में ज़ाहिर आहे हिकिड़ी ख़ारिश। हिन जो केतिरा ॾींहं वायरस जेको आहे उहो इंसाननि में किन में 7 खां 14 ॾींहं ऐं रेयर केसिस में तमामु थोरनि उन्हनि में 21 ॾींहंनि ताईं बि इहो माना वायरस मौजूदु रहे थो ऐं पोइ पाण ई ख़तमु थी थो वञे। हिन जो को इलाजु कोन्हे, पर हीउ पाण ई पंहिंजो पाण ख़तमु थी थो वञे। का छाकाणि थी का मौतमार बीमारी कान्हे, तंहिं करे हिन खां हरू भरू टिजण जो, पर पोइ बि हीअ फैलिजे थी। अच्छा, हीअ बीमारी आई किथां? असल में हिन जो नालो इहो छो आहे मंकी पॉक्स? छाकाणि त हीअ बीमारी पहिरियों दफ़ो 1956 खां 58 जे विच में अफ्रीका जे कुझु मुल्कनि में भोलड़नि में ॾिठी वई हुई, उनजे करे हिन जो नालो मंकी पॉक्स। अच्छा, बुनियादी तौर ते हीअ बीमारी जेका आहे उहा नंढड़ा जेके जानवर आहिनि ज़मीन ते हलण वारा, जीअं कुआ आहिनि, नोर आहिनि, नोरीड़ा आहिनि, नोरीड़नि जे तक़रीबन सभिनी क़िस्मनि में इहा बीमारी थींदी आहे ऐं उन्हनि लाइ बि मौतमार कान्हे। पर बहरहाल बीमारी आहे, हुन में तकलीफ़ थिए थी माण्हू खे। हाणे जेका माता आहे चिकन पॉक्स, उन जे ऐं हिन में स्मॉल पॉक्स त उन में हिन में जेका हिकु जहिड़ाई आहे उहा इहा आहे त हिन में बि उहे फुलकणा थियनि था, उन में पाणी भरिजे थो, गंद भरिजे थो। ऐं पर हिन में हिकिड़ी जेका उन खां मुख़्तलिफ़ आहे शइ, उहा इहा आहे
त लिम्फ नोड्स जेके आहिनि जिन खे असीं लिम्फ नोड्स छा आहिनि? लिम्फ नोड्स हिकिड़े माना चणे जेतिरा या मटर जेतिरा या उनखे चइजे हुनजी जेको चौरा जेके आहिनि उन जहिड़ी शिकिल जहिड़ा ई हिकिड़ा एतिरा ई जेके आहिनि से तक़रीबन उहो जिस्म में इंसानी जिस्म में तक़रीबन 600 जे क़रीब इहे हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि में उहे हूंदा आहिनि। इन्हनि जो कमु इहो आहे त उहे इंसानी जिस्म में जेका बीमारियुनि जी सां विढ़ण जी सघ आहे उन खे वधाईंदा आहिनि। अच्छा जेके रत जा जुज़ा आहिनि उन्हनि खे हू मेंटेन कंदा आहिनि। अच्छा हीअ बीमारी जेका आहे हीअ बि उन्हनि हिन जे करे इहे जेके लिम्फ नोड्स आहिनि उहे सुॼी वञनि था। लिम्फ नोड्स हूअं जेके आहिनि सिर्फ़ु कैंसर में माण्हू जा सुॼंदा आहिनि ऐं इन जे सुॼण जो मतिलबु इहो आहे त बीमारी जेका बि अचे थी उन सां विढ़ण जी सघ माण्हू में मौजूदु आहे। इहो का ख़ौफ़ जी ॻाल्हि कान्हे। तंहिंजे करे हिन बीमारी खां हाणे अचूं था इन में त इंसाननि में बीमारी करण खां इंसाननि में बीमारी 1980 में पहिरियों दफ़ो यूरोप जे कुझु मुल्कनि में ख़ासि तौरु बेल्जियम वग़ैरह में इहा ॾिठी वई ऐं हींअर बि ताज़ो जेको आहे सो पहिरीं बेल्जियम ई उहो मुल्क आहे जंहिं हिन बीमारी खां माण्हुनि खे क्वारंटाइन करण जो सिलसिलो शुरू कयो। अच्छा हाणे हींअर ताज़ो जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त यूरोप जे कुझु केतिरनि ई मुल्कनि में ख़ुदि ऑस्ट्रेलिया में ऐं अमेरिका में हिन जी जेका हीअ प्रिवेल थी वई आहे बीमारी उन जे करे असांजे मुल्क में बि इहो कयो वियो आहे। हाणे हिन बीमारी खां बचिजे कीअं? अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त शुरू में इहो चयो पियो हुयो त हीअ शायदि जेके माण्हू जा जेके जिन्सी तालुक आहिनि उन जे करे शायदि ही वधे थी, पर अहिड़ो कुझु बि कोन्हे। को सफ़ा क्लोज़ जिन्सी तालुक जे करे थींदो बि हुजे पर छा आहे त हीअ बीमारी माण्हुनि मां माण्हुनि में अचण जा जेके आहिनि से चांसिस तमामु घटि आहिनि ऐं उहो ईअं आहिनि जो जेकॾहिं सफ़ा माण्हू क्लोज़ कॉन्टेक्ट हुजे सफ़ा वेझो जंहिंखे इहा बीमारी आहे उन सां जेकॾहिं क्लोज़ कॉन्टेक्ट हुजे त पोइ उहा उन में फैलिजी सघे थी, शिफ्ट थी सघे थी, हिकिड़ो ख़्यालु आहे। पर अञा हिन ते स्टडीज़ जारी आहिनि पर हिन खां हरू भरू डिॼण जी ज़रूरत न आहे। हीअ बीमारी मौतमार न आहे ऐं हीअ बीमारी जेका आहे सा पंहिंजो पाण माण्हू खे छॾे वञे थी 20 खां 14 खां 21 ॾींहंनि जे अंदरि तंहिंजे करे एहतियात बहरहाल हर ॻाल्हि लाइ लाज़िम आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। आख़िर में वरी गुज़ारिश कंदुसि त असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं असांजो फेसबुक पेज कल्याण जे नाले सां ऐं असांजी वेब पेज असांजी वेबसाइट ज़रूरु विज़िट कंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी।